मां चई चुकी आहियां ऐं अॼु आख़िरी भेरो चवां थी त असांजी पचर छॾे। केर तोखे चई हे चवे त मूंखे पंहिंजो नक वठे ॾे त पोइ वठे ॾींदे? चाची अम्मा असीं चाहियूं भी इहो ई था त दुनिया ॾिसे त बहराम ही तोहफ़ो वठो त वञा, मता बाक़ी वॼाए न छॾियो। बाक़ी घोट थियण खां पोइ मां गिंगरू बि वठी ॾींदोसांव। नूर है सब मस्जिद खाना लाई दो जी। हां रोज तो भेरे रोज जो काको साबिर कत्ल थियो। सियाणो न तेज मिरल ने खबर कना जोशना मां कत्ल ना है क्यों साख सा तो चवा। सूबेदार मूंखे ॿधाईंदव छा बाबा साईं? न मीरल खे सुक करण लाइ चयो अथमि। बाबा साईं इन में बादल खे बि शामिल कयो। मोकलाई न वई मां मोकली मां में सोराब अञा चवे थी त मांखे न माफ़ कयां ऐं ठो कयां। न मां न या कमल जे रूह सां ना इंसाफ़ी थींदी। डरी वञो मुंहिंजी नज़रनि खां। मूं जरगे लाइ सलाह बाबत घुरायो या गुस्ताखीअ लाइ घुरायो? खामोश ऐसा इनके रोक रोक इनके न तो चाचा सोराब जो पलूद तो जा सानू कदो सास बुजुर्गी सन तुंहिंजी नन तंज भरिन नसीहतुनि जी ज़रूरत कान्हे का। जे तव्हां चयो न मञीदो ऐं इज़त न कंदो त न आसमान लर्ज़ंदो ऐं न धरती धुॾंदी ऐं न वरी मूं ते फ़र्क़ु पवंदो। रोज तो भेरे रोज जो मां बेगुनाह आहियां। बाक़ी कत्ल मूं कयो आहे। बादल जो बि नालो मिलियो आहे। बादल? हा बादल तो सां शामिल आहे। इहो इल्ज़ाम आहे साहब ग़लत आहे। नाहक न कयो। बादल ईअं नथो करे सघे। खामोश ई चावने तू बादल सां साथ में आएसि त कीअं मञेसि? तू सचू सां मञेसि ने खबर कना जोशन। जमादार साहब आहे न तो छो तो ॻाल्हाई? साहब मुंहिंजी ॿुधो ॿुधाए। असल में मां पंहिंजे रस्ते सां वञां पियो। मूं घणी कोशिश की जांच। असल हकीकत इहा आहे साहब जेकॾहिं कूड़ साबित थिए न त कोर्ट में मां पंहिंजे खिलाफ़ पाण बयान ॾींदुसि। समझियमि मां साहब वॾे सां ॻाल्हायां थो। पर मीरल तूं फिराडी आहीं। मूंखे शहबाज खान फ्रॉड करण ऐं भॼण ते मजबूर कयो आहे। पर हिन मामले में जेकॾहिं फ्रॉड साबित थिए न त मुंहिंजे खिलाफ़ जेका बि एफआईआर कटींदो न मूंखे क़बूल हूंदी। ओ साहब इन ते यकीन न करेसि ही वॾो लाव आहेसि। तूं माट कर। मां नथो सम्झां या ही असां खां परे वेंदो? साहब इहो मां आहियां जो भागेलो न थियो आहियां। मूं मरी जी ॾिठो आहे पर हक़ कयो साहब। नंगनि जो सॼो हवालो कयमि। हाणे तव्हां ते आहे। चयमि न साहब वॾे सां ॻाल्हायां थो। जेका ॻाल्हि चयमि सा पूरी कंदे। कंदुसि वाइदो आहे। पर गोहर खे लिक छप में दब ॾींदव न त सभु सचूं कंदो। पर शल ईअं कयो छो त हू वॾे माण्हू जो कमदार ऐं गार्ड आहे ऐं मां हिकु ग़रीब माण्हू आहियां। तू गरीब आहिसि? साहब खान जी नौकरी केर तेल करीस तू करेस न? चालाक थिएसि ने खबर कना जोशन। वॾा तफ़ा को तपली आहे। तिंबिली तो त नहीं तो नथो छॾ मिटकी न के। अरे डी तू मूंखे चपड़ी चविस
ने ख़बर कना जोशन सही तो चवे तूतड़ी मुआंडरा छॾ तो साहब वॾे सां ॻाल्हायूं अचो शहबाज खान ही ना विचड़ न त तुंहिंजी हयाती खारींदुसि ईसन जी यार रैस सां तिखो मिठो थियण सुठी ॻाल्हि न आहे। मूं महसूस कयो तॾहिं चयुमि इन में संदसि पासे खणण जी ॻाल्हि न आहे। मता सम्झो त मां तव्हां सां का बोज़दिली या हीणाई जी ॻाल्हि थो कयां। जरगे में हलणो पवंदो। हलंदासीं जरगे में। तूं वधा तूं न कर पर असीं कस फिक में रेस खे कोन छॾियो आहे। वटस का बि रिआयत न आहे। मीरल त मञोसीं पर बादल ते साबिर जे क़त्ल जी ॻाल्हि मज़ाक न सम्झ यार। बादल साबिर खे क़त्ल करण में मीरल जी मदद कंदो इहा ॻाल्हि ठहे थी? बस में ज़फर ॿई कुला वहंदो आहे। साजड़ बि त खाबड़ बि माण्हू हिकु कुलो वहे। ईसन अकुल जी ॻाल्हि करे चिड़ न ज़फर ख़ुदा करण ॻाल्हि कयमि। एतिरो वक़्तु गॾु रहिया आहियूं कुझु त सम्झंदासीं या न। भली ॿई कुला वहे पर बादल बाबति हिकु कुलो वहणु घुर्जेसि। कासम अॼु ताईं इस्तेमालु थींदा रहिया आहियूं। पाण बि मौत जे मुंहं में रहियासीं त ॿियनि खे बि मौत जी निंड ॾिनीसीं। रब माफ़ कंदो पर यार शहबाज खान वटि टके जी मञोती आहे। ॿुधाए ईसन ख़ुदा तरफ़ सॾाइण ऐं थियण में फ़र्क़ु आहे। ॿिली सौ कुआ खाई हली हुई हज ते तूं बि उहो कमु कयो आहे। ज़फर अॻे त पा न त मणनि खे मोट। रब माफ़ करे। मां त भिट धणी जी दरगाह भेटे उन जूं मटियूं भरींदुसि। रब माफ़ कंदो बाक़ी बादल जी पारत अथव। ईसन तूं गणती न कर। रब वॾो बाजारो आहे। बादल ते सिर ॾींदुसि। शहबाज खान या को ॿियो इहे खंगी हथ लाहींदुसि ॼण कासिम करंद मरी वियो आहे। बादल के को हथ लाए न त लाश लटण बजाए लोढ़े छॾियांसि। छो त ज़फर ज़मरक आहे। अच्छा मूंखे तुंहिंजो नालो साबिर जे क़त्ल में थो ॾियणु चाहे शहबाज खान? मुंहिंजो नालो? हा बादल शहबाज खान ईअं चयो। शहबाज खान मीरल ऐं मूंखे मंज़र तां हटाए नूरीअ सां पाण ऐं मासी ख़दीजा सां गोहर जो निकाह कराइण थो चाहे। छा चमी छा थो बादल? सवार पियो सही पियो चवां। 80 मुआ जो ईअं कंदो। ख़बर ॾींदोसांसि त कासिम करनि था खारे या मारे। सवाल ही पैदा नथो थिए जो इहा ख़लीस हरकत करणु ॾियुसि। औरतुनि सां ज्यादती औरतुनि जी इज़त ते आङुर खणणु असांजी रवायत में न आहे बादल। उहो वक़्तु गुज़री वियो ज़फर। अॼु असांजे माहौल में औरत खे उन निगाह सां नथो ॾिठो वञे। वहशत ऐं दहशत असां जूं उहे रवायतूं मिसारे छॾियूं आहिनि। ख़ैर वक़्तु आयो त इन ॻाल्हि खे बि ॾिसबो। असीं औरत जे एतिराम खे न विसारींदासीं। जेकॾहिं रहिस ईअं कयो त पोइ ज़फर ज़मरक आहे ज़मरक। ख़बर जिरगे में हलबो। जिरगो बिरादरीअ जो ऐं बिरादरी सिर्फ़ रईसनि जी न हूंदी आहे असांजी बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि त बिरादरीअ जो ऐं असीं बिरादरीअ जो हिसो आहियूं। बिरादरीअ जे समूरनि नाइंसाफ़ियुनि जो ॻणे शहबाज खान खां हिसाब किताब वठिबो त पोइ ई बिरादरीअ में असांजी साख बहाल रहंदी। बिल्कुलु दादा न। हा काबिल जेतिरो न बहराम खान जी ॿुधे थी ओतिरो मुंहिंजी बि ॿुधे थी। शफ़न पकनि या बहराम खान जे करे बिरादरी खे नाए छॾणो। पोइ हमले त हथ खण दादा न। कहिड़ो हमलो? शहबाज खान ते चई उहो हमलो थींदो। हा काबिल ज़रूर थींदो।
दोस्त तैयार आहिनि। ओए जरगो रुकजी वेंदो। कोन रुकबो जरगो। इन शहबाज खान सां ॿी कार कबी कैस गाॾीअ मां लाहे सुकी मार ॾेई उनखे महसूस कराइबो त के तर में मुड़स आहिनि। मारेस या मारनीस ॻाल्हि साॻी आ। हू रेस आ। रईस ते अल्हाम थियो आहे। हाँ रईस आ त छाहे? जेकॾहिं शहबाज खान जरगे में न पहुतो त पोइ रईस अब्दुल मजीद खान पाणे सिधो कंदुसि। ॿुध कीअं न ईंदो जरगे में? शामे सिधो कंदुसि। हू सम्झंदो त शहबाज खान खोटो आहे। जेकॾहिं एसपी साहब ताईं इहा ॻाल्हि पहुती त खुड़ियो ई कोन खुपंदसि। शहबाज खान खे शहर ईंदे या वेंदे कुटको ॾियणो आहे। जरगे में जीअं इहा ॻाल्हि करे त दादन कुटको ॾिनो त पोइ हर को चवंदो त दादन मौत आहे। ऐं मौत डरणो नाहे। डरणो नाहे। अचो। तू समझंदे कोन शफन। हलू था जिरगे ते ऐं तू वरी सोची तो बगन सां झेड़े जो। यार कुछ अकुल कर बाबा। चाचा हूं समझो त बहराम खान असांजो सजण आ। हाणे चिट्टो थी वियो त हू असांजा कॾहिं बि सजण नथा थी सघनि। जरगे में वींदे या मोट ते अगन न बचतो छो त ही छफन छेरा छेर। इस्माइल यार तू मथे में विझीस। हिनखे मुंहिंजी ॻाल्हि समझ में नथी अचे। काका काका तू परेशान छो थो थी? न कंदो शफन। कंदुम इस्माइल कंदुम। तू न ॿुधो त छा पियो चए बगन? ॿुधो हुयो पर काको ग़लति न आहे। एकर शहबाज खान जी बिरादरीअ सां जरगो थियण ॾे शफन। पोइ इहो बगन बि ॻोठ में घुमंदो या लॾे वेंदो लाहौर। यार मुंहिंजे अंदर में जोगीर थी पई आ। ह्याव जी चोटीअ खे बाहि विचड़ी वई आ। विसा में न थी। मां तो चवांसि विथी न ॼास मोटण जी। ॾिस शफन बहराम असांजी मदद कई आहे। बाक़ी इहो बगन इहो त ठहियल विगोड़ वारी मिटीअ जो आहे। उन लाइ रही सके सिधो चइबो। जेकॾहिं आईंदे कयईं न त मां बि तोसां आहियां शफन। चाचा तूं असां सां हुजी या न हुजी बगन खे असां मितेरे वांगुरु चॿारे ॿाहिरि उछींदासीं। ओ त ही छफन छेर आ छेर। ॾिस बाबा जेकॾहिं तो गड़बड़ कई न त पोइ तोसां दंग आहे। या त मां लॾो खणी वेंदुसि या तूं वञी अलॻि रहिजांइ। एतिरो परे छो थो वञी काका? हलूं था जरगे ते। शफन हल जरगे ते। काके खे नाराज़ न कर। अचो हल। अचो काका। जगे खां मोटन त तोहलाई तमामनि जो बंदोबस्त कयां। ॿियो लॻा मामा छाजे लाइ अम्मा? हाँ छा लाइ पुछी थी? अम्मा पुछण गुनाह आहे? हिते थले ते तोहल वजन शरनायूं गुंजन त छा लाइ गुंजंदियूं नथी समझी? अम्मा तूं बि हाणे अजीब आहीं। जेकॾहिं समझा हां त छो पुछां हां? सोराब जी शादीअ जो सायो थी कयां। बाबा जी परेशान छो थी? सोराब जी शादीअ जो सॼी उमिरि कंहिं बिलो न कयो त मां त कयांसि न। अम्मा अलाए मां होश विञाए वेठी आं। अलाए तुंहिंजे मगज़ जा पर्दा खुश्क थी विया आहिनि। हाणे धाणो सां ईअं न ॻाल्हाए। धाणो धणकी आ न धणकी न आहे। मां छा बि कयां न पंहिंजो मथो बि फाड़े विझां न तॾहिं बि तोसां न पुॼी सघंदसि। पुॼण जी कोशिश बि न कजांइ। धाणो सां धी पुॼंदी। जॾहिं ख़बर बि अथई त हिन थले ते दुहल वॼंदा त तुंहिंजा ऐं शफन जी शादीअ जा वॼंदा न। अयाणी थी चे ॼण ख़बर ई नथसि। राति ॼाई आहे वीचारी। गुल चुंडींदे हथ था ॾुखंसि। अम्मा चयमि न त तोसां कंहिंजी बि जाइ न आहे। मुंहिंजे अबे ॾाॾे जी बि तौबा ऐं मुंहिंजी बि तौबा। न चवी हा नहीं है त ख़बर ॾेई हा। धाणो धणकी आहे धणकी न आहे। बाबल ॻाल्हाईंदो केरु असांजे बिरादरीअ मां? अरे तोखे मां नज़र नथो अचां? बाबल को राज जो माण्हू हुजे हा न? पोइ तूं ॻाल्हाइजां। हाँ
मां न न ॻाल्हाईंदे थड़की वठी वञे त पोइ छो थड़की वठंदई? बाबल पकन उर जो नाहे हेॾे मेड़ में पताल थी वञा पोइ ऐं ॿियो त मां राज जो माण्हू न आहियां कमदार आहियां पापल। अरे तूं वरी शहबाद जे राज जो आहीं छा? कमदार आहीं त छा आहे, आहीं त असांजी बिरादरीअ जो न आहियां पर मामलो मथे आहे पापल। त मां आहियां न, मूं ॾींदुसि। बाबल ॻाल्हाया राज जो बुर्जुस्तो माण्हू ऐं तव्हां टेक थियो था त गोहो ज़ोरीअ चढ़ी वञे हा। बिरादरीअ जा नेक मर्द बि हूंदा, इहे दादन ऐं शपन वारा बि ईंदा, उते सूरत हाल ॾिसी मामलो तय कबो। दादन वारा ॻाल्हाईंदा? बिरादरीअ जो मामलो आहे, उते न ॻाल्हायूं त सॼी बिरादरी मलामत कंदनि। मुंहुं खणी न सघंदा, तूं माठ करे वे, मां पाण मुंहुं ॾिठो सान। बहराम बहरा बहर मां कपिड़ा चेंज करे अचां थो, तूं गाॾी तयारु कराए हली। अम्मा बादल न आयो आहे, लॻे थो वाकई नाराज़ थी वियो आहे। मूंखे बि ईअं थो लॻे नूरी। अचे त परचायूंसि। बादल एतिरो परे न वेंदो जो परचाइण जी नौबत अचे। अम्मा मूं पे चयो रुकजी छो वई आहे? अम्मा मता तूं ग़लति समझी ऐं नाराज़ थी वञी। अॼु ताईं तुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थी आहियां? न नूरी न, तुंहिंजी मर्ज़ीअ खे ई अहमियत ॾिनी अथमि। अम्मा इंसान जे ज़हन जा कई खाना आहिनि, कहिड़ी ख़बर तोखे ओच तूं मुठियां लॻे ऐं तूं नाराज़ थी वञे। न नूरी न थींदसि नाराज़, तूं चओ। अम्मा जॾहिं दादन सार न लधी हुई त ॾुख मां खांस परे थी वई हुयसि। संदसि उन रविश अंदर में आला बि ॿाड़ियूं तॾहिं चिड़ी वयसि। भटकंदड़ रूह शोएब खे सहारो समझो, पर उहो बि मीरल कसे वतो। ऐं हाणे जॾहिं दादन आयो वज़ाहतूं कई त समझुम त दादन बेकसूर आहे। वक्त ऐं हालातूं माण्हूअ खे मजबूर करे छॾींदियूं आहिनि त माण्हू मजबूर थी वेंदो आहे। मां सो त आहे नूरी, मां बि समझां थी, मां बि इन ई हक़ में आहियां। साबिर हुजे हा त खेसि मञाया हा, पर हाणे रुगो बादल ई रहियो आहे। बादल बिरादरी जे झेड़े ऐं तकरार सबब न मञो त वरी बि साॻियो ई खुलम भरंदो नूरी। अम्मा कहिड़ो खुलम भरंदो? जेको वटसि पनाह वठण वक्त भरियो हो। अम्मा बिरादरी जो जरगो त थियणो आहे न। हा, जे बिरादरियूं ठही वयूं न त रुख ॾिसी बादल सां ॻाल्हाईंदसि। अम्मा बादल पोइ बि न मञी त छा थींदो? शहबाज ऐं मीरल न छॾींदा अम्मा, ऐं मां हमेशा लाइ पुराणे ढेर खे लॻल बाहि जीअं ॿरंदी रहंदसि। अम्मा मां चवां थी त चुपचाप में दादन ॾे हलियूं हलूं। अम्मा अकुल जी ॻाल्हि कर नूरी, वरी बि जे ईअं कयोसीं न त सॼी उमिरि जो रोग ऐं लांताणो रहंदो। रास्ते खां सवा कॾहिं बि दादन जे लाइ न सोच, मां ई न कंदसि। काबिल बुज़दिली ज़ाहिर न कर, हितां चिसणो न आहे। शहबाज खान ईंदो वञे ऐं पुछ पुछ थींदो वञे। जरगे लाइ देर थींदी दादन? कान थींदी देर, शहबाज खान जी मुख भरी थी आहे। काबिल अचण वारो हूंदो, उहो ई न पहुतो आहे त पोइ जरगो कीअं थींदो? जरगो वरी छा जे लाइ? हिक मनी जरगो कबो, अञा ताईं न गुज़रियो आहे, सिर्फ़ अचण ॾीस। मां सम्झां थो गुज़री वियो, असां अजायब बीठा आहियूं। बाबा साईं कासिम ऐं ज़फर वारा ईंदा अलाए न? आया त ठीक आ, न आया न त ख़ैर आ। शहबाज खान के शाह ॼण वारो जायो ई कोने को। मां खुद समूरा मामला लिखी खया आहिनि, मौक़ुफ़ भरपूर दलीलन सां ॾींदुसि। अजी अब्दुल मजीद खान मजबूर थी करे असांजी बिरादरी जे हक़ में फ़ैसिलो ॾे। जेकॾहिं गुज़री वियो न त पोइ इतला ॾियण वारो न रहंदो, ऐं जेकॾहिं हितां तव्हां खां निकिरी वियो त पोइ तव्हां बि सलामत न रहंदो। हाणे मोर्चो वठी
तव्हां टई हिते अड़ वठी वेही रहो, असां हुन पासे खां वञी बीहूं था। अचु काबिल। कासिम आराब हुजनि हा बाबा साईं। चयमि न त ईंदा, न आया न घबराए न। शहबाज खान पाण फैसला कंदड़ आहे, फैसला करण ई वठण खां खूब वाक़ुफ़ आहे। बाबा साईं रस्तो मटायो। छा आहे? बाबा साईं गाॾी तेजी सां गॾु हुजां, रस्तो मटायो। लॻे थो को ताड़ में अॻु वठी वेठो आहे। छा? हाँ बाबा साईं जल्दी कयोसि, उॾारीसि। स्पीड थोड़ी गाड़ी की। बाबा साईं उॾारीसि उॾारीसि। हाँ ईअं, हाँ तेज तेज तेज। शहबाज खान निकिरियो भॼियो त भॼूं। भाॼाऊं छो? ज़िंदा न छॾींदो यार दादन। हलो त अटकल सां निकिरी हलिजे। सातन हिन वक़्तु यार ॾाढा ख़राब आहिनि। असुल हिक खे ज़िंदा न छॾींदो, अचो निकिरूं। शहबाज खान त निकिरी वियो, पर ही काॾे विया? हिननि जी छाती छाणी कयां। खौफ खां भॼी विया शायदि। वापसीअ में सार लहान थो। काबिलनि टिनी खे ॻोल्हे हथ करे मुंहिंजे अॻियां उछलाइनि। जी चवंदे दादन तीअं थींदो। हल त जरगे ते हलूं, देरि पई थिए। हलो। बाक़ी पंध घणो आहे जो बी रहिया आहियो, होॾे बिरादरियूं गॾु थी वयूं हूंदियूं। कासिम बादल ऐं ईसन जूं जंगूं सुन थी वयूं आहिनि। ज़फर मालिश जी ज़रूरत अथनि छा? मुंहिंजी दिलि नथी चवे जरगे में हलण जे लाइ। छो हिरास थी वियो अथई छा? ज़फर ईसन अलाह अलोक थी वियो आहे। तव्हां टोकू करण कॾहिं खां सिखिया? जेकॾहिं नेकी ऐं सुठाई तव्हांखे पसंदि न आहे त मां ई ईसन तव्हां सां न गॾिजूं। भोग कयासीं बादल। ये भोग न आहिनि ज़फर, टोक आहे। टोक सम्झो था त कोई सम्झो ईसन, जरगो ठाह जे लाइ थिए थो ऐं ठाह नेकी न आहे। तव्हां ई त ज़ोर भरियो जरगे जे लाइ, हलण में बि त तव्हां था ढराई कयो, हरू भरू था तो सजारियो मूंखे। असीं अचूं था, तव्हां हलो। ईसन तूं कॾहिं खां कावड़ सिखियो आहीं यार? जॾहिं खां तव्हांजे लफ़्ज़नि ऐं लहजे में खोराण आई आहे। वाकई नाराज़ थी वियो छा बादल? तूं इहो ॻाल्हाई थो, हाणे असांखे करण ढहण लॻो आहे। माज़रत बादल। हाणे अचो ईसन त हलूं। जरगे खां पोइ मां बि हलियो वेंदुसि, जोगी न कांजा मिट। जरगे खां पोइ छा थींदो छा न थींदो, केरु किथे ऐं किथे हूंदो, रब जो गुझ रब ई ॼाणे त छा थियणो आहे। पर यार हिक ॿिए जे लाइ नरम गोशो त रहे न यार। रहंदो हाणे अच त हलूं। अचो ईसन। शहबाज खान बेवाजबी न करे वियो हुजे। न ईअं लूसण गाह न आहे जो आसानी सां लुणी खणी वञे। बादल हूंदो, बादल सां बि का घटि वधाई न थी वई हुजे। नूरी ऐं मासी अकेलियूं छा करे सघंदी? सूबेदार सचे त सभु कम सवला थी वेंदा। अरा क्या लटी गरगुज इल्म। जी जबल। जी हाँ ने खबर कना जोशन यो दो तो फाचो आतो मोड़ा न करेस जबल सा फड़ा
न त गुम न करे छॾे तुंहिंजा हॾा ने ख़बर कन जोशन जबल यार कम जी ॻाल्हि कर असांजो कम न करेसि त तुंहिंजो कम किथां थिएसि मूं इनकार कयो आहे छा ॿधल आहियां एतबार आहेसि मीरल वॾो साहब मोकल ते आहेसि मोकल ते आ या मूंसां था हणो तो था तो न दादी तो को बड़ा जिदू दाता न शहबाज खान पारां मोकिलियल मिठाई हज़म करण लाइ मोकल जो बहानो बि त थी सघे थो न वरी ॾिस असांखे चेड़ाएसि पंहिंजो कम अध में ख़राब न करेसि न त जबल सुझेसि जबल यार मुंहिंजी जान जल्दी छॾाए तोखे कामोरी बकरी ॾींदुसि हा तोसां वाइदो आहे नंढे ऐं वॾे सूबेदार सां बि वहंदुसि मां बेॾोही आहियां हितां आजो कर यार जबल तुंहिंजो कम जल्दी थिएसि भला बकरी में खीर आईसि शेर खन खीर जो पुठियां छेली बि अथसि अन वॾा तोजूं मां तां त खीला वारी था ॾियां अरे जॾहिं मिलेसि न त तूं बि चा घुरेसि अचु साहब वॾे खे मिनत करेसि त मीरल जो कारम थिएसि हलो मां बि लपो हवां थो वॾा हणो लपो त मां शहबाज खान जी छातीअ खे रंबे सां खोटे खाट हणी संदसि जहिड़ा बुकियूं हाव कढी रंधे खावां बिस्मिल्लाह रहमान रहीम ॻाल्हियुनि खां अॻु में हिकु गुज़ारिश चओ अब्दुल मजीद खान गुज़ारिश छा जी असांखे एतमाद आहे शहबाज खान ॻाल्हि एतमाद जी न आहे ॻाल्हि आहे नज़्म व ज़ब्त में आपे में रहण जी अब्दुल मजीद खान जॾहिं ॿई तुरियूं भरोसो करे आयूं आपे में रहंदियूं बाराम खान जी धुर मां केरु ॻाल्हियूं रखंदो रईस मां ॻाल्हियूं रखंदुसि ऐं मां दादन जी हमराई कंदुमि ऐं शहबाज खान सर मां ज़फ़र कंदासीं मां हिननि जी सपोर्ट में ॻाल्हाईंदुसि रेस अब्दुल मजीद खान हिकु अर्ज़ु आहे चओ रेस जेकॾहिं हिन धुर जा ॿ माण्हू ॻाल्हाईंदा त मूंखे बि ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वञे ठीकु आहे वधीक कंहिंखे बि ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे ऐं कंहिं ॻाल्हि में मुदाख़लत करण जी ज़रूरत न आहे हणसबो नुमराई हिनो फैसले में ख़ासि माण्हू आयसि सभ खे न छॾेसि रेस अब्दुल मजीद नान हुकुम से वरना ने ख़बर कना जोशन अवल बाराम खान जी धुर ॻाल्हियूं रखंदी मुंहिंजे घर ते हलां ऐं डॉक्टर सतार जे क़त्ल सां गॾु मुंहिंजे बिरादरी जे छेड़नि ज़ख़्मियुनि क़त्लनि हमलनि नुक़साननि ऐं नाइंसाफ़ियुनि सां गॾु मां इहा ॻाल्हि ज़रूरु रखंदुसि त संगार खान जे सरपंच में थियल फ़ैसिले जी इनहराफ़ी ऐं सामुन सां थियल नाइंसाफ़ियूं बयानु कंदुसि उन खां पोइ पंहिंजे बिरादरीअ सां कलूरनि जो वधीक ज़िक्र कंदुसि वैसे असल में उम्मीद तो क्या मुझे चाहिए था इनके बहानों का इलाज और वो मिल गया। फेक पार्लर, मैक्रोनी समोसे और पास्ता चाट।
सब खाते हैं, सब चाहते हैं। तो समूरी गलियों रहे अब्दुल मजीद खान पंहिंजे ज़हन में रखियो हूंदियूं। जेकॾहिं ॿीहर ज़रूरत पई तो मां ॻाल्हाइण जे हक़ जी इजाज़त घुरंदुसि। रेसा मुंहिंजे कसीस पाचकीअ जे करे थियल क़त्ल सॼो तर लथ पथ थी असांजी बिरादरी ऐं रेस जे हवाले सां मां हिकु अर्ज़ु रखंदुसि त रेस मूं तव्हांजे अॻियां तफ़सील रखिया। वधीक रेस बहराम ख़ान तव्हांजे अॻियां ॻाल्हियूं रखंदो। रेस अब्दुल मजीद खान दादन ऐं शफ़न हिक अधु ॻाल्हि रही आहे जेका मां रखंदुसि। शहबाज खान ऐं संदसि कबीले हाणे इंसाफ़ भरे फैसले ते पहुचण अवां जो कमु आहे। शहबाज खान हाणे तव्हांजी बिरादरी वारो आहे। असांजी बिरादरी जी औरतुनि खे शाम जे नाले में क़ैद करणु नंढो मसइलो न आहे, पर इहो तइ थी चुको आहे त हिते उन ई तइ थियल मामले ते ॿीहर ॻाल्हाइण फज़ूल आहे सर। ऐं नई वरी हिकु बिरादरी जो ॿी बिरादरी ते कंहिं मामले ते जंग हलाइण जो हक़ आहे। रही ॻाल्हि बिरादरियुनि जे विच में तकरार जे मामले जी, त असांजी बिरादरी ते के इल्ज़ाम बि हिते लॻाया विया आहिनि सर। दर हक़ीक़त इहा आहे त बाक़ी रहिजी ॻाल्हियूं ज़फ़र ऐं शहबाज सर मां काफ़ी देर सां आयो हिन तरह में ऐं कासिम बि सऊदी मां आहे। सिर्फ़ तव्हां हिकिड़ो खून सोडल जो लिखियो न तॾहिं बि उटल में नज़र ईंदो। हुनजी बाह जो लेखो शामिल कयूं त तारादीअ जो पुड़ गरो थी ज़मीन ते वेही रहंदो। असांजी बिरादरी सां जेकी मां इहो ई चवंदुसि, वधीक तव्हां आमीन आहियो। बिरादरी जे मामलनि ते ई गौर कयो। बिरादरियुनि बाबति मसइला बहस हेठि हाणे निबेरिया वञनि। कासिम सही चयो आहे त बिरादरी जे अंदरूनी मामलनि ते न सोचियो वञे ऐं न जरगे में वीचारियो वञे। बहराम खान जी बिरादरी हाणे मामलो अमीन ते छॾियूं था त गौर करे ऐं उन्ही मामलनि जो निबेरो सोचे। मूं सॼो तफ़सील नोट कयो आहे। अगवाउनि फरियादुनि इस्पतालुनि रैस ते हमले कुल 63 क़त्ल थिया आहिनि। मां क़त्ल खे क़त्ल में ज़ाया या गुम करण जो आदीन आहियां। मां मशवरे खां पोइ फ़ैसिलो कंदुसि। 31 क़त्ल बहराम खान जी बिरादरी जा आहिनि ऐं 32 क़त्ल शहबाज खान जी बिरादरी जा आहिनि ऐं 96 लख बहराम खान जी बिरादरी खे भरणा पवंदा। पर इहा रक़म हर हिकु मक़तूल जे वारिस खे मिलणु खपे, छो त को बि क़त्ल में न वेंदो। इहा रक़म 3 महीननि जे अंदरि ॾिनी वञे ऐं संग चटी शरीयत में बि जाइज़ न आहे, पर कंहिं मुल्क जे कानून में बि जाइज़ न आहे। इन करे शहबाज खान जी बिरादरी खे बहराम खान जी बिरादरी चटी वारो संग न ॾींदी। आख़िर में चवंदुसि जेकॾहिं फ़ैसिलो क़बूल आहे त दुआ घुरऊं। ॿी सूरत में सभिनि जा रस्ता खुलियल आहिनि। दादा न कबूल आहे फ़ैसिलो? हा रईस कबूल आहे। शहबाज खान हा कबूल आहे। बिस्मिल्लाह। ॻोठ में बिरादरनि जे जरगे जो हुलो हो। असांजी ऐं दादन जी बिरादरीअ में अम्मा? हा, खुदा करे बिरादरियूं खीर खंड थी वञनि ऐं ज़ुल्म जो ॾोल लही वञे। अम्मा असां ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? असां ते शहबाज खान कावड़ करे या मीरल,
आहिनि त असांजी बिरादरीअ जा न, बिरादरियूं ठही वञनि त चङी ॻाल्हि आहे, पर मां असांजा अज़ाब त साॻिया ई रहंदा। मन असांजी बि अलाह ॿुधे नूरी, असांजे लाइ छुटकारे जी का राह खुले। मुश्किल आहे मां, मुश्किल ज़रूर आहे, पर नामुमकिन न समझ नूरी। रब वॾो आहे सभ खां, को बि उन जे आॾो कुझु कोन्हे। बेशक मां उन वटि दाहा उहो ई अघाईंदो, जेसी ताईं आह अघे तेसी ताईं शहबाज़ ऐं मीरा जूं मुसीबतूं पी ई छॾींदियूं। रब हींअर ताईं बि नंग पाल रहियो आहे, हाणे बि रहंदो। वो सही थी चयो मासी, रब त गफ़ूर रहीम आहे। मासी मूं घणो भोगियो आहे, तव्हांजूं छिड़बियूं, गोलियूं, गोलियुनि जहिड़ा ताना, शहबाज़ खान जूं सटूं, अस्पताल, लाकअप, थाणा सभु सठा अथमि। इहे सभु साबिया थी पवनि, सभु थक ॾेई पवनि। तो न सताइण जो वाइदो कयो हो न, माफ़ियूं घुरियूं हुयई ऐं वरी आयो आहे। मूं सतायो? मूं का अणवणंदड़ ॻाल्हि कई न, उन लाइ का माज़रत न का ॻाल्हि कई हुयमि। नूरी, मुंहिंजो अचणु बुरो थो लॻे छा? हा, तुंहिंजो हिते अचण बि असांजे लाइ अज़ियत आहे मिरल। मासी एॾो ख़राब ऐं भयानक आहियां मां? तो वटि तसवुर बि न हुजे त असांजे लाइ केतिरो ख़तरनाक आहीं। तूं जानवर आहीं, वेशी आहीं। मुंहिंजी रग थिड़ी न, इहे माफ़ियूं तलाफ़ियूं विसरी वेंदियूं। साॻियनि पेरनि ते अची बीहंदुसि। 5 लख ईअं करे भरे निकितो आहियां त मतां शहबाज़ खान दाव करे वञे। असीं दाव जो सामान आहियूं? न, मूं इहो कोन चयो आहे। मां लाकअप मां निकिरी सिधो हिन हलियो आहियो आहियां। इहो चवण त सोची समझी वाहकार में फ़ैसिलो कयो त सुबुह जो सवेर निकिता हलिया हलूं, बाक़ी शहबाज़ खान सां मां पाण निबिड़ी पवंदुसि। खुदा ख़ैर करे, अमन सां फ़ैसिलो थी वञे। दादा ना तेज तबियत। या जिद करे मञाइण जी कोशिश में लोटे मां बगण गड़ो बणाए न मोटे। ऐसा दी ॻाल्हाई मां? हर पल तुझी ॻणती ऐं उल्को आहे दादन। न कर ॻणती। इहो त मां जी दिल खां पुछ न दादन। अम्मा चई चई ज़बान में फलूकड़ा पइजी विया आहिनि, पर तव्हांजी इहा ॻणती ख़तम ई कोन थी थिए। मोरा सणाई कंदो न त मां कुझु बि कोन थींदो। फैसले जी ख़बर ॾे। फैसले में समझ त असांजे धुर जी सोबत ई आहे। समझा छा मतलब? रईस अब्दुल मजीद खान सब घणे मामला निबेरिया, पर नूरी बाबत साफ़ फैसलो न थियो आहे। कीअं साफ़ फैसलो? सख्तीअ सां शहबाज़ खान खे बदमग़ज़ी खां न रोकियई। नूरीअ जो मसलो वरी बि संदन बिरादरी ते रखियाऊं। इहो त सही थियो दादा न। ज़ाहिर आहे हुननि जी बिरादरी थी आहे त संदन हुननि जी बिरादरी जो मसलो आहे। असांजी बिरादरी मथे में सूरत न आहे न। मुंहिंजी दिल जो सूर आहे मां। तुंहिंजी दिल जो? हा मां, मुंहिंजे दिल जो रोग आहे। पहिरियां त हिते अचनि ई कोन, साम्हूं बणिजी साह जे सगन में न पोइजनि। जेकॾहिं ईअं थियो त संदन हर दर्द, हर तकलीफ़ मुंहिंजी आहे मां। अॼु ताईं त तो अहिड़ो ज़िक्र बि न कयो आहे। लाज़मी नाहे त हर ज़िक्र वेही कजे। ॿियो त डॉक्टर सतार जो क़त्ल नूरी वारनि जे हवाले सां थियो न। मां उन जे क़त्ल खे गुम करे छॾियाऊं, आम क़त्ल सां। होॾा सोडल जो क़त्ल आम न हो दादन। लॻे थो त तो फैसलो दिल सां क़बूल न कयो आहे। न मां दिल जी ॻाल्हि कई आहे, दिल जी। रहियो फैसलो सो बि दिल सां क़बूल कयो आहे। शहबाज़ खान ऐं उन जे बिरादरीअ सां मिलंदुसि। छा लाइ? नूरीअ जो संग खुरंदुसि। समझदारीअ खां कमु वठ। बिरादरियूं मस ठहियूं आहिनि, वरी तकरार शुरू थींदा त ॾोह सॼो तोॾां ईंदो। जहिड़े छेड़े सां न मां, नूरीअ वारनि जे रास्ते सां।
बादल वारनि खे चवंदुसि न है जरूरत तो लाइ संग खोड़ वरी जहिड़े जी बाहि भड़की त झड़प में अची खाक थी वेंदासीं। ॾिसबो इन हे ॻाल्हि खे अम्मा, जेकॾहिं मानी आहे न त खणी आ। मानी खणी थी अचां, बाक़ी इन चढ़ियाप वारी सोच खां पासो कर दादन। मूं चयो हो न त असां हक़ ते आहियूं। हाणे अची बि ॾिसनि कासम वारा त पक करायनि त धाणो धणकी आहे, धणकी न आहे। रईस अब्दुल मजीद जी खुदा तरसी छुट्टी तू वरी मथा लही अची कासम वारनि खे पक कराईंदी, बेअकानी कंहिं जायज़। छाजी पक बाबा? अमा मुमल असुल कुरान शरीफ़ जे आयतुनि ते इस्लाम जे हिसाब सां फ़ैसिलो कयाई ऐं चयाई त संग चटी जेको आहे न सो ग़लति आहे। अमा मुमल असुल हदीस ऐं शरीयत जा मिसाल ॾेई फ़ैसिलो कयाई त संग चटी ग़लति रवायत आहे। असां माण्हू रोज़े ऐं निमाज़ सां गॾु मुस्लमान जी हैसियत में रुगो शरीयत खे सम्झूं न, ईअं न थिए मुमल। बिला शक बाबा। डॉक्टर सतार चवंदो हो त दुनिया में किथे बि ईअं कोन्हे जीअं असां वटि कातिल रस्मूं आहिनि। छोकिरी ॼमंदी कान त असां पेट लिखी संदसि शादी कराए था छॾियूं। फिड़ूं मर्द, चटीअ में औरत। बाबा ये कुकू त कंदी रहियसि पर कंहिं बि न वरनायो। मूं वरनायो हूं, इहो तुंहिंजो पीउ हथ वठी तोखे खाईअ में उछलायो। माठ बि कंदी या न? मां इस्लाम ते आहियां, रोज़ाना नमाज पढ़ां थो त जुमे जी बि नमाज पढ़ां थो। जुमे जी नमाज उन मस्जिद में पढ़ंदो है न जंहिंमें भत विराइबो आहे। नमाज थो पढ़े जुमे जी। धाणो हाणे तूं बि नमाज पढ़, न त सौटिन सां पासा सुकाए छॾींदोसांइ ऐं रब यादि अची वेंदी। This hourly clock is brought to you by 2.8-inch display, digital camera, dual SIM support, voice V190. अम्मा तू हाणे खणी छॾ बे। बाबा सुबुह खां वियो आहे, हाणे थकिजी आयो आहे। मानी बि खाधी अथस अलाए न, इहो पुछण खां सवा शुरू थी वई आहीं। अम्मा मुक़ाबले में कुछ क्यास त करे। क्यास वरी बि औलाद खे ईंदो, हिन गाजन जी जिनड़ीअ खे क्यास ईंदो। हा सही, अॼु ताणी औलाद मानी खाराई अथई न, ही हिते न हुई त कंहिं थे मानी क्यास करे खाराई। बेशुक्रा, अञा चवी थो त धाणो चवे थी, धाणो धणकी आहे, धणकी न आहे। यार इस्माइल, संग चटीअ जो फैसलो शुरू खां ई ऐस अब्दुल मजीद खान करे न त ये तकलीफ़ूं ई न ॾिसूं मां। वाकई शफ़न, पर ख़ैर ये ॾींहं ॾिसणा हुया खानदाननि खे। ॿियो त सभु ईअं न आहिनि सोचींदा, तॾहिं त होॾां फैसले कराइण जो ध्यानु ई न वियो। ख़ैर जेको थियो भलो थियो, पर 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 रक़म कीअं थी? रैसा रखंदा राज ते थी वेंदी वॾी रक़म। मामलो बि वॾो हो शफ़न, पर हाणे दादन सां बि ठाह कर। इस्माइल अरी न चजाए, न त ही शफ़न छेर छेर। यार ॿी बिरादरीअ सां ठाह कयूं था, बाक़ी पंहिंजी बिरादरीअ सां ठाह में कहिड़ो अर्ज़ु? जेकरे तोखे जी मिठो थियो आहे न इस्माइल, पोइ मूंसां न गॾिज। छा मतलब? मतलब त दादन खां डिजी तो साहज लगी थी। पोइ मूंसां मिल बि न। मां ओसी ताणी दादन सां ठाह न कंदुमि जेसी ताईं चाचे सोराब खां हू माफ़ी न वठंदो। इहो त तुंहिंजो फैसलो आहे न शफ़न। जॾहिं को रेस फैसलो करे पोइ चो शफ़न। मां कंहिं रेस वटि बि न विधुमि। ऐं तोखे खुदि ख़बर आहे त मां बराम खान सां ॾंद बि ॾिना आहिनि। बगन जो बोल अलॻि फाइणो आहे त दादन जो डूल अलॻि फेराइणो आहे। उनजो छे वरी बि ठाह शफ़न। तूं न लफ़्ज़ ठाह चवी थो, लड़ी गोली वहाए थो कढी। उन करे हुन न सिर्फ़ चाचा सोराब वारनि सां गुस्ताखी कई आहे, पर हुननि खे मारे चुको आहे। मुंहिंजो शर्त जाइज़ आहे इस्माइल, अॻु में चाचे सोराब खां माफ़ी वठे, न त पोइ ही शफ़न छेर छेर।
बाबल बाड़ लगी आ चाहे जी न किबला मां चाहे पियाई कोन बाकी छाजी बाड़ लगी थई विढ़ण ऐं डंडा हणण जी या डंडा खाइण जी ये तो आ खपे भगन जी सट बखड़ जो छट डंडा हणण जी बाड़ लगी आ ठाव थियो त ठा ठा भी बंद त बाड़ त लगंदी न बाबल तू दादन ऐं शफन मां बाड़ पूरी कजाए ये बिरादरी सां ठाव थियो आ दादन वारनि सां त न थियो आ न वाह जी ॻाल्हि कयव इहो बि आहे ऐं बाक़ी जेतर सलामी न भरींदा तेतरे टड़काइन धाणन वांगुर हिचकी पहुचन मूं वटि त वरी मां भड़काया ने पतो पवे ने त बहराम बहरा बिला शक बहरा पर बर्फ जो तोखे झलियो थम न त चिड़ ॼाणाईंदड़ न ॻाल्हाए मूंसां तूं फोड़ी रख राज ते 96 लख ॼणो आ मथियां 3 लख ॼणा आहिनि बाबल 96 लख छा जा बेवकूफ़ कंहिं जाइ जा ग़लति चयमि छा किबला हा न 3 लख शहबाद जे हवाले बाक़ी मुंहिंजे हवाले हूंदा मलेशिया सिंगापुर बैंकाक जो भाड़ो समझ ऐं सिले में त मक़बूल जे वारसनि खे ॾियण लाइ चयो वियो हो न बाबल अरे इन्हनि खे फसलू खणी ॾींदुसि समझ न मां न सम्झंदुसि त ॿियो केरु सम्झंदो बाबल हा अॼु खां शुरू कर 1000 रुपयो घर अटकल 10,000 घर थी वेंदा इहो त पूरो किरोड़ो थी वेंदो बाबल अरे तेल जो ख़र्चो वरी तूं भरींदे छा कहिड़ो अमेरिका वेंदो जहाज करे तोखे राज खे चवण में तप थो चढ़े छा या ख़र्च थो अचई हाणे जे सवाल कई त लपाट सां टमाटे जिया फिसी वेंदे न तो ॼाणी त बहराम बहरा शहबाज खान जल्दी फैसले में हाँ करे कस लाइ वेंदीस न कीअं कस लॻी कासिम असांजी बाह वापस न थींदीस न कसी या नाहे लगी कस बी लगी आ इहा छा में कस न आहे छो त सोढल ताईं हुई पर छोकरी बि राज़ी न हुई अचण वक्त राज़ी हुई छा खून जे वधाई इहो चाचे मोंदर वारो खून बि लेखे में आयो आहे कासिम इन जे करे बहा थी वई बादल दुरुस्त आहे त हाणे हक़ न रहियो हा न बाक़ी मासी खदीजा वारनि बाबति चिट्टो फ़ैसिलो न थियो उन करे शहबाज खान गड़बड़ कंदो न कंदो ऐं न ई गड़बड़ करण ॾींदासूं बादल और तुंहिंजे राज़पे जी ॻाल्हि थी आहे फैसले में राज़पे खां सवाइ शहबाज खान कुझु कयो न त ही कासिम करनि था शहबाज ऐं मीरल खां बचनि पोइ औरतुनि जी मर्ज़ी हिकु ॿी ॻाल्हि आहे बादल कहिड़ी जे दादल जो रुख कनि त पोइ मात कबी छा कासिम बिरादरनि में ठा मस थियो आहे वरी फसाद चङो न आहे तव्हां भली कयो मां न कंदुसि मां जल्दी हलियो वेंदुसि भेटा जी दरगाह ते वञी फिटो असाईंदुसि या तुंहिंजी मर्ज़ी आहे सन बाक़ी कासिम जी ॻाल्हि में वज़न आहे जे औरतूं इहो फ़ैसिलो कनि त पोइ उन लाइ बि सोचणु घुर्जे हा न ठा बिरादरनि जो थियो आहे उन सिलसिले में न थियो आहे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी न त पोइ रेस अब्दुल मजीद वटि दाई थिबो उन ते भरोसो आहे जेको फ़ैसिलो कयई न त मञण जोॻो हूंदो बाबा साईं तव्हां मज़बूती सां हथ न विधुसि त मीरल ख़तरनाक थी वेंदो लाकब मां डिस्ट्रिक्ट जेल हले वेंदो गुआर बाबा साईं ॻोठ में ॻाट खयो घुमंदो थो वते तव्हां वरी चओ था त डिस्ट्रिक्ट जेल वेंदो चवी छा थो जेको ॿुधो बाबा साईं मुन पाण अखियुनि सां ॾिठो थमांसि ॾिसंदे लांढी ॾे आयुसि पे त तव्हां मिली वियो इहो माराइणो पियो गुआर चओ त माराए छॾियासि अञा चवां ठीकु आहे बाबा साईं ज़िंदा न रहंदो छो त गोहर खे हथ ॻाढ़ा करणा आहिनि गानो बि ॿधणो आहे गानो तव्हां सां गॾु घोट थींदुसि बाबा साईं ऐं दोल वॼंदा तूतड़ियूं अॻ में मैदान साफ़ कर गुआर मीरल ऐं पोइ बादल
ताज़ो फैसलो थियो आहे। सरेआम अब्दुल मजीद खान ॻाल्हि कई त औरतुनि जो राज पोइ लाज़मी आहे, न त ॾिठा थी पवंदासीं गोर। बिना देर हिन मीरल ऐं बादल खे बेसार ऐं बाक़ी जेको बचियो न उनखे सम्झाए वठंदासीं। जरगे खे कुझु वक़्तु गुज़रण ॾे, तूं वञ ऐं मीरल जो बंदोबस्त कर। बार बार बचियो थो वञे, इन दफ़े न बचणु घुर्जे।